अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची खां MQM जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। राणा सनाउल्ला, अयाज़ सादिक़, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿियनि ते ॿधल वफ़ाक़ी वफ़द बि बिलावल हाउस पहुची वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ समां कंदासीं। कराची खां अॻूणे सदर आसिफ ज़रदारी भी बिलावल हाउस में मौजूद है। कुछ देर में टिनी पार्टियुनि जी अॻवाननि जो इजलास थींदो। इजलास में MQM जे खदशनि खे ख़त्म करण जी कोशिश कई वेंदी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ समां कंदासीं। कराची खां MQM जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। राणा सनाउल्ला, अयाज़ सादिक़, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿियनि ते ॿधल वफ़ाक़ी वफ़द भी बिलावल हाउस पहुची वियो आहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी भी बिलावल हाउस में मौजूद है, जॾहिं त कुछ देर में टिनी पार्टियुनि जे अॻवाननि जो इजलास भी थींदो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इजलास में MQM जे खदशनि खे ख़त्म करण जी कोशिश कई वेंदी। ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। MQM जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ बिलावल हाउस पहुची वियो आहे। राणा सनाउल्ला, अयाज़ सादिक़, ख्वाजा साद रफ़ीक ऐं ॿियनि ते ॿधल वफ़ाक़ी वफ़द बि बिलावल हाउस पहुची वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अल्ताफ़ चनो। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, अॼु बिलावल हाउस में अहम बैठक थी आहे, सियासी बैठक थी आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी, नून लीग, MQM पाकिस्तान ऐं ॿिया जेके अॻवान आहिनि उहे पहुची विया आहिनि। इजलास शुरू थी वियो आहे। उन इजलास में MQM जे वफ़द में ख्वाजा हज़ार, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फैसल सफ़ज़ारी ऐं ॿिया अॻवान आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जे वफ़द में राणा सनाउल्ला, अयाज़ सादिक़ ऐं मलिक अहमद जेका आहे उहे शामिल आहिनि। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, CM सिंध मुराद अली शाह ऐं ॿिया पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि उहे बि हिते मौजूद आहिनि। मुलाक़ात में MQM जा जेके ख़दशा आहिनि उहे दूर करण लाइ जेका आहे उहा बैठक उठाई वई आहे। असांखे ज़रियनि सां इहो मालूम थियो आहे त MQM पाकिस्तान खदशनि बाबति आम इजलास जेको उहो जारी आहे। MQM अॻवान कराची शहर जे 73 यूनियन कमेटियुनि जे तकबंदियुनि में तब्दीली जो मुतालबो रखी छॾियो आहे। सिंध सरकार चाहे थी त कानून साज़ी वसीले तकबंदियुनि में तब्दीली मुमकिन आहिनि। MQM जो इहो मौक़िफ़ आहे त चूंडनि जे ऐलान खां पोइ तकबंदियुनि जे तब्दीली मुमकिन न आहे। पीपल्स पार्टी इहो मौक़िफ़ रखियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त चूंडनि जो ऐलान बैदि तकबंदियुनि वारे फ़ैसिले खे इलेक्शन कमीशन क़बूल न कंदी। पीपल्स पार्टी ॿीहर तकबंदियुनि सां जेकी उम्मीदवार हथ खणी विया आहिनि या कागज़नि जी छंछाण दौरान नाल थिया आहिनि उन्हनि खे ॿीहर फार्म भराइण जो मौक़ो मिली वेंदो। पीपल्स पार्टी इहो मौक़िफ़ रखियो आहे ऐं इहो ज़रियनि जो चवणु आहे त ही हिन वक़्तु जेको आहे इजलास शुरू थी वियो आहे। उन खां बाद में ई हतमी फ़ैसिलो कयो वेंदो त चूंडूं जेकी आहिनि ऐं जेके तकबंदियूं आहिनि कराचीअ में उहे 15 जनवरी खां अॻ में मुमकिन थी सघंदियूं या न थी सघंदियूं। उनजो वरी महिरबानी नासिन। कराची खां अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾिना आहिनि।